वालेकुम यूट्यूब साथियों में तव्हां ख़ुशि हूंदा साथियों। अॼु हिकिड़ो किताबु आहे हिकिड़े हिन लुगात आहे उन जो तारीफ़ ॾेई रहियो आहियां। साथियों हीअ जाम लुगात लतीफ़ आहे। 5 सुर भिटाई जा उन्हनि जी लुगत आहे। सुर कल्याण आहे, यमन आहे, खंभात आहे, ॿड़ो आहे ऐं घातू आहे। साथियों ही जेको आहे सो शाह लतीफ़ भिटाई चेयर कराची यूनिवर्सिटी शाया कयो आहे। निगरान जेको आहे प्रोफेसर मोहम्मद सलीम मेमण आहे। जॾहिं तहक़ीक़ ऐं तरतीब असांजे ॾाक्टर आफ़ताब ॿड़ो ॾाक्टर आफ़ताब ॿड़ो जे अॻ में बि लुगत ते कमु थियल आहे। उन लुगत अचे थी पई जंहिं माना हिकिड़ियूं स्कूल डिक्शनरी सिंधी टू सिंधी जी ॾिनी ऐं 2-3 ॿियूं डिक्शनरियूं उन ते कमु कयो पिए। साथियों ॾाढो ई ज़बरदस्त कमु आहे। ऐं जेको आहे सो मां हिकिड़ी ॻाल्हि कंदो हलां त लुगत जो कमु जेको आहे शानदार कमु आहे। इन खे माण्हू निभाए त सही नमूने सां निभाए, न त न। छो त माना हीअ तव्हां कमु हिकिड़ो क़ौम खे अहिड़ी शइ था ॾियो जेका तव्हांजे नक्श खे पढ़ी करे ऐं तव्हांजे पैरवी करे हिन खे पढ़ी करे ऐं पोइ अॻिते वधे थी वई। इन करे मुंहिंजो इहो चवणु हूंदो आहे त माना शइ ॾियो त का सुठी जाम। हीअ हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त कमु आहे। पर हिकिड़ी हिन में ई ॻाल्हि आहे त हिन जो जेको पहिरियों जुल्द हीअ आहे इहो 2018 में शाया थियो आहे। हाणे इन खे 5 साल थिया आहिनि। ॿियो जुल्द आयो आहे त मार्केट में मूंखे त नज़र कोन आयो आहे। जे आयो आहे कराची ताईं महदूद आहे त पोइ त इहा ग़लति ॻाल्हि आहे। जेकर नाहे आयो त इहा अञा वधीक ख़राबु ॻाल्हि आहे। छो त 5 सालनि जो अरसो वॾो अरसो आहे। हलो ठीकु आहे, मामला मसइला थींदा आहिनि। अचो त थोरो इन मामले खे छॾे करे असां किताब जो तारीफ़ कयूं। इन खां अॻु में मूं हिकु ॿी डिक्शनरी जो तारीफ़ करायो जेका असांजे अनुवाद ॾिंगड़ाई ॾिनी हुई। हीअ आहे परतो जे नाले परतो न्यापो आहे, सनियो आहे। उन खे जेको आहे हीअ हिकु जुल्दी जेको आहे सो असांजे अनुवाद ॾिंगड़ाई महिनत करे हिन जो ॿियो जुल्द आहे। हीअ ॿियो दफ़ो शाया थी आहे। ऐं हीअ जेको आहे सो हीअ बि कमु ॾाढो ज़बरदस्त आहे। छो त माना तहक़ीक़ कमु आहे। भिटाई 30 सुरनि जी मां सभिनि जो मामिलो हुजे, इहा सुठी ॻाल्हि आहे। हीअ ॾाढे पकी पाठे सां आहे, बाइंडिंग सां आहे। हीअ त तव्हांखे हिन महिल ताईं बि आराम सां मिली। ॾिसो न माना हीअ 2018 में शाया थी आहे। ऐं जेको आहे उनजी क़ीमत त तव्हांखे अधु क़ीमत ते मिली वेंदी। छो त जेके बि गवर्नमेंट सिंध जा जेके बि इदारा आहिनि उहे अधु क़ीमत ते जेको आहे ॾियनि था पिया। साथियों सुर कल्याण, यमन कल्याण, सुर खंभात, सुर ॿड़ो, सुर घातू, इन्हनि जो जेको आहे सो ॾिसो न दास्तान वाइज़ दास्तान पहिरियों ॿियों टियों चौथों पंजो हीअ शाया थिया पिया आहिनि। साथियों हीअ जेके आहे सो हिननि मां असांजे आफ़ताब ॿड़ो हिननि त माना मदद वरिती आहे लुगत मां। हीअ तव्हां जेके बि लुगतूं आहिनि उन्हनि तां हिन मदद वरिती आहे। किताब आहे लुगत रिसालनि जे मुर्तब जो तफ़सील मुख़्तलिफ़ समेत बुनियादी माख़ज़। दोस्तो हीअ उन्हनि जे जेका आहे सो आहिनि। ऐं हीअ जेको आहे तव्हां ॾिसी सघो था केतिरियूं लुगत सिन जिते माना कमु थियो आहे। लुगत असांजे लाइ ज़रूरी आहे। छो त असांजी ॿोली खे सम्झण लाइ जेको आहे सो ज़रूरी आहिनि लुगतूं। हीअ जेका ॿोलियुनि जा मुख़्तलिफ़ ऐं ग्रामर जा मुख़्तलिफ़। साथियों हीअ हिन जो कमु आहे। कमु ॾाढो शानदार आहे। कमु जो ॿुधायांव त हीअ सिंधी अदब MA सिंधी आहे। शागिर्द हिन खे सही सम्झी सघनि था। असां तव्हां जहिड़ा जेको आहे सो अधु अखरी जेको मूं जहिड़ा ॾुखियो सम्झंदा। छा आहे त साथियों हीअ किताब सिंधी ॿोली डिक्शनरियूं सिंधीअ जूं भिटाई खे पढ़ण लाइ या सिंधी खे असांखे पढ़ण लाइ असांजी ईंदड़ नसुल खे हीअ शयूं मां इन करे बि कलेक्ट कंदो आहियां जीअं त पाण मूंखे ज़रूरत हूंदी आहे ॾाढी ॿोली जे सम्झण लाइ, लिखण लाइ। छो त कॾहिं कॾहिं असांखां बि ग़लतियूं थी थियूं आहिनि। माण्हू लिखे अहिड़ी शइ जो सुभाणे सही नमूने सां पेश करे ऐं सही नमूने ॻाल्हाए सघे। इहे मूंखां बि चुकियूं थी वञूं ग़लतियूं। साथियों हीअ किताब आहे मुहाग शाह भिटाई चेयर कराची यूनिवर्सिटी पंहिंजे ठहण खां वठी शाह लतीफ़ जे कलाम फ़हम फ़िक्र फ़लसफ़े जे मुख़्तलिफ़ रुखनि ते जदीद तहक़ीक़ अंदाज़ में कमु कंदी रही आहे। उन ॾिस में चेयर पारां कई कमु किताब पिणु छापे पधर कया जिन में शाह जो रिसालो 3 जुल्द, बानो ख़ान शेख गंज शाह जो रिसालो बेवार तरतीब सां, सफ़दर हुसैन मिर्ज़ा ऐं शौकत चाचड़ शाह लतीफ़ जी वाई जी ओसद सतार पीज़ा शाह जो रिसालो 4 ॿोलियुनि में, डॉक्टर दुर शहवार सैयद शाह लतीफ़ ते बबलोग्राफी सहीड़ींदा डॉक्टर दुर शहवार सैयद शाह लतीफ़ जी ॿोली तहक़ीक़ जाइज़ो जीमेन मुंगाणी शाह लतीफ़ जे दौर में सिंध जो मुहज़बी इल्मी हालतूं डॉक्टर एनीस फ़ातिमा सुमरो शाह लतीफ़ जी शाइरी में अस्तग़रा तशबीह निगाही तहक़ीक़ी जाइज़ो डॉक्टर उमे कलसूम शाह ऐं सिंध 2 जुल्द। दोस्तो हीअ किताब आहिनि जेके माना असांजे शाह लतीफ़ चेयर जेको मुहाग में ॿुधाए थो साथी। प्रोफेसर सलीम मेमण साहब जेको आहे सो हिन जा 2 अखर लिखिया आहिनि। उहा हिकु मञियल हक़ीक़त आहे त का बि लुगत मुकमल न हूंदी आहे। उनमें वक़्तु लफ़्ज़नि जी दाख़िला थींदी रहंदी आहे। उन लिहाज़ सां हीअ लुगात जे हरफ़े
ॿिए हरफ़ आख़िर न सम्झणु घुरिजे। जेतोणीकि हिन लुग़त जो मवाज़ सीनियर आलमनि ॾांहुं मोकिले राया बि वरिता विया आहिनि, जिन जो ज़िक्र हिन मुक़दमे में कयो वियो आहे। पोइ बि के कोताहियूं थियूं हूंदियूं, जेकॾहिं पढ़ंदड़ लतीफ़ा जा माहिर उहे दुरुस्त करे मोकिलिया सां संदसि थोरा महीने ॿी एडिशन में उनखे दुरुस्त करे ॿिए एडिशन में दुरुस्त करे शामिलु कंदासूं। साथियो, बिल्कुलु इहा सुठी ॻाल्हि कई आहे असांजे मोहम्मद सलीम अहमद प्रोफेसर सां। हीउ मुक़दमो जेको आहे सो असांजे साथी पाण लिखियो आहे, जेको आहे आफ़ताब ابڙو साहब। आफ़ताब ابڙو सुठो जेको आहे सो माहिर आहे ॿोलियुनि जो, ॼाणूअ जो। साथियो, जेको आहे सो हीअ लुग़तुनि जो मां बार बार ज़िक्र कयो, लुग़तूं असांजे लाइ ज़रूरी आहिनि। असांखे इहे लफ़्ज़नि जी ॼाण, इहे लफ़्ज़नि जा धोखा असांखे ख़बर कोन पवंदी। सो इन करे सिंधी ॿोली जे लाइ, सिंधी ॿोली खे भिटाई खे सम्झण लाइ हीअ लुग़तूं असांजो जेको आहे सो सहारो आहिनि, मदद आहिनि। हिन रथाई निगरानी मोहतरम साईं प्रोफेसर सलीम अहमद थोरा लाइन न पर ॻाइण जहिड़ा आहिनि। साईं जी महिनत सलाह सां क़दुरु कोन्हे, अखनि जो मान रखियो आहे, सभु कुझु पंहिंजे लेखे तयारु करे प्लास्टिक प्लेट ते रखी हाणे ॾिनो अथमि, हर प्लेट ते थोरो कयो अथमि। अॼु कुझु मशवरो लाइ असां शुक्रगुज़ार आहियूं। ॿ 4 महीना अॻु दोस्त सलाह ॾींदे पंहिंजे बुज़ुर्ग साथी साईं मींहों खान सोज़ बरोच खे मवाद मोकिलियमि। साईं बाक़ाइदा उनखे ॾिठो। साथियो, हीअ पाण जेको आहे सो ॻाल्हि थो करे असांजो प्रोफेसर ڈاڪٽر आफ़ताब ابڙو साहब। टियों, हीअ भाङो बि लतीफ़ शनासी निहाता हूंदो आहे। हिन भाङ विसारे महिल मुख्य तौरु आम मुहावरा लफ़्ज़ ॾिना वेंदा आहिनि। साथियो, जामे लुग़ात लतीफ़ जो तो अंदरि तव्हांखे मां ॿुधाईंदुसि सुर कल्याण आहे। हिन में दास्तान पहिरियों आहे, हिन जे माना कल्याण जी माना छा आहे, जेको आहे सो इस्म ख़ासि ग्रामर जो कहिड़ो लफ़्ज़ आहे, सिफ़त आहे, ऐं तंदुरुस्त जीअण, संदीलो, सन, कुलिया, प्रभात, सुबुह, सांत। हीअ ॾिसो न केतिरियूं माना तहक़ीक़ में केतिरो मवादु आहे। इहो को माना सवलो कमु न आहे, इन ते माना वॾी मथाकुट करणी थी पए। ऐं हीअ बहितर उन जी वरी मानाऊं, अवल अला अली वाला जो धणी। साथियो, हीअ अहिड़े ई माना नमूने सां हिन में सॼे किताब जो हिकिड़ो त तव्हांजी हिन उमिरि वॾी आहे, इन जो पनो भलो आहे, हिन किताब जी उमिरि रिसाले जी, हिन जो लुग़ात जी उमिरि वॾी आहे, हिन जी उमिरि सुठी आहे। छो त हिन जो पनो इंडोनेशियन पेपर सॾिबो आहे ऐं ॾाढो काराइतो पनो आहे। पननि खे छॾे करे तव्हां हिन जे जेको मवाद खे ॾिसंदो न, मवाद इन करे वणियो त लफ़्ज़ बि लफ़्ज़ असांजा के नवां पढ़ंदड़ त भिटाई सां एॾो वहर कंदा, ज़ुल्म कंदा आहिनि। इन करे मां भिटाई जा बेत सोशल मीडिया ते घटि पढ़ंदो आहियां, छो त जेसीं ताईं पाण खे इल्मु न आहे त इन खे छेड़छाड़ कोन कबी। साथियो, हीअ जेके आहिनि सो लुग़त जो तारीफ़ हुयो, मुख़्तसिर तारीफ़ आहे। जेको आहे सो वीडियो बि वॾी थी वई आहे, पर क्राइटेरिया मुताबिक़ 8 मिंट पूरा करणा हूंदा आहिनि। सो यूट्यूब लाइ 8 मिंट बि, पर किन किताब जी तारीफ़ करण लाइ 8 मिंट थोरा आहिनि। तव्हांखे वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब